तव्हां सोचींदा हूंदा त ही कहिड़ो मज़ाक आहे, पर साईं ही मज़ाक कोन्हे। असां तव्हांजे मोटापे खे घटि करण लाइ एतिरो ई सवलो तरीक़ो ॻोल्हे कढियो आहे, जीअं कपड़नि मां वियाणो कढणु, रुगो 20 ॾींहंनि में 10 किलो घटि। छा थियो, विश्वास कोन थो अचे? पर साईं असीं करे ॾेखारींदासीं। तव्हां रुगो चओ त सही त तव्हांखे सन्नो थियणो आहे। हूअं सन्नो केरु नथो थियणु चाहे, पर जे तव्हां सोचो था त काई ज़रूरत कान्हे सन्ने थियण जी, त असां तव्हांखे ॾेखारियूं था त अॼुकल्ह जे ज़माने में सन्नो थियणु केतिरो न ज़रूरी आहे। असां साबित करे ॾेखारींदासीं त तव्हांखे हिन सर्विस जी केतिरी न ज़रूरत आहे। तव्हांजे घर अची, हिकु आम फैमिलीअ जे घर अची, त हलो।